हजरत पीर सही रोज़े वारे रज़ी अल्लाह तआला अन्हु पांजे मलफूज़ात में को नकुल लिखियो आ अल्लाह जे वली समझाणी ॾिनी आ समझाणी हिकिड़ो हो बिल्लो ओ बिल्लो हो जवान ओ शिकार कंदो हो नेठ हली हली थियो कोढ़ो हाणे न को टप ॾेई सघे न को भॼी सघे न को शिकार करे अची बुख मो वो दिल में सोची त घर वेठे शिकार कया सलाह केड़ी कई दिले सोच कई नंढड़ियूं नंढड़ियूं मच्छियूं हथ करे धागे में तस्बीह ठाहे खणी गिची में विधाई ऐलान कई त मां हाणे शरीफ थी वियो आहियां जेकॾहिं शरीफ न हुजा त मच्छियूं गिची में हुजनि छा बिल्लो छा मच्छी रुगो धप ईंदी आहे त खारो पटे वेंदो आहे ले खणी मच्छियूं विधियूं गिचीअ में ऐं ऐलान कई त बाबा मां हज ते वञा थो आहे को मां जेको हज ते गॾिजी हले कुवन जो गाल बुधी जे वंजिन जे भरसा मामो शरीफ थियो आ एड़ो तो शरीफ थियो आ जो तस्बीह मच्छन जी गिचीअ में एड़ो को भलो वियो हाणे मामा हज ते असां हलंदासीं 50-100 कुआ अची गॾु थिया असांखे वठी वञ बाबा हलो मां तव्हांखे सिधो जिदे वारे रस्ते खां वठी थो हलां पियो सलाह करे हाणे अॻ में बिल्लो पुठियां कुआ हज़रत रोज़े वारो मिसाल थो ॾे अल्लाह जो वली सम्झाईंदो आहे त आसानी सां दिमाग़ में ॻाल्हि वेही हलंदे हलंदे मैल ॿ मैल पंधु कयो बिल्ले खे अची बुख लॻी अची नियत में रोलो थियो त हाणे कुओ खावां पर कीअं खावां तस्बीह गिची में पई आहे हाजी साहब हज ते थो वञा हाणे ज़ुल्म कीअं कया अटकल कई बाबा अचो भाणजा कुआ बिल्ले बि टपणा कुअनि बि टपणा ओ जंहिंमहिल धूड़ घणी थी वई तंहिंमहिल बिल्ले झट ॾेई हिकिड़ो कुओ गिरकाए खबर ही कान पई जंहिंमहिल कुओ वियो अंदरि तंहिंमहिल चए बाबा हलो हलो हाणे हलो वरी अॻिते हलिया वरी हज़म थियो वरी ॿी मंज़िल ते ॿियो कुओ टी मंज़िल ते टियों कुओ आख़िरकार जंहिंमहिल वेझा पहुता त कुअनि चयो मामो वञे थो थुल्हो थींदो असां वञूं था थोरा थींदा ॻाल्हि कहिड़ी अब हाविया न हुई मामो सधो थी पियो जेको डुबरो हो और कुआ 50-100 से खुटी वञी के ॿ टे बचा हिकिड़ो को कोढ़ो कुओ हो त जो सॼो शिर उनी झुमिर में आहे हाणे तव्हांखे जंहिंमहिल मामो चवे न झुमिर था हणो तंहिंमहिल तव्हां झुमिर हणिजो मां हिकिड़े कुंड में लिकी मामे जो मज़ो थो ॾिसां जंहिंमहिल मामे झुमिर हणाई तंहिंमहिल कुओ लिकी वञी वेही रहियो ऐं जंहिंमहिल घणी धूड़ थी त झड़प ॾे खणी कुओ वात में अथई त हो जेको लिको वेठो हो कुओ हुन सभु कुझु ॾिठो पिए तकिड़ो हली आयो कि मामे खे कुझु ॻाल्हायां इहो त कुओ बचे ॻाल्हाईंदो त वात खुलंदो न सही मामे हो पुछा ॾे ख़बर मामा काथे पहुता हो त नदन खे भिड़ के जिद्दी में नदन खे भीड़ो ॾिनो जिद्दे में त रहंदो कंदो कुए जो खानो ख़राब